मुराद अली छाला खुशाई गयो केरा ठहर लगो क्या तैयार थे रे ने हंद खट व्याणा माल मता सब खुश न सब तैयार सब केरा सब तैयार जी जी ट्रेन बताओ अल्हम्दुलिल्लाह केर लग गया जो केरा मुराद अली तैयार है तभी से हेलो भला दोस्तन ने कुछ कचरो करे जो नहीं यार थोड़ी डाल यार मुंह तो कदे डाल आई ना है नहीं यार तू वला डाल थोड़ी माण्हू मूंखे तंग था कनि अरे यार मां त डाल हणंदो ना हाल भला कॾहिं जे मिसाल हूअं त मां हणंदो न आहियां जे डाल हणी विझां तूं चवोसि था त थोरो हथु हल्को रख ठीकु आहे पोइ मां हणंदो बाक़ी आऊं त डाल कॾहिं मूं आई न आहे हलो पोइ यार हाँ सुठी आहे बाबू अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम बाबू छा हाल आहे यारे किथे कहिड़ो हाल आहे खुश खैर करो ता करा हेड़ा यार चलो वे हो सर्वे यार तव्हांजी मूंखे ॾाढी सिक लॻी दिलि कयो वञा अची वियो मां एॾी सिक तव्हांजी बार करे एॾी सिक जो के कुते जो बूथ ॾिठे न पियो वञे आज थोरो घटि न छॾे अपराण या त न छॾे यार हिकु दफ़े जी ॻाल्हि थो ॿुधायांव हीअं अचां पियो तरस अचां पियो वञा अचां पियो उस्ताद अची पियो मैं हेॾो ई पियो गॾा पे लगा अचां पियो अच्छा तव्हां टिजो जी ॻाल्हि आहे टिजो हा भी तव्हां वॾा तूं ॾस टिजो बाबा तव्हां हिकु दफ़े मां अचां पियो अञा पहुतो न आई अचां पियो न बाबा अञा अचां पियो डर मारो टिजण जी ॻाल्हि आहे बाबा टिजो कटक पियो चई छा टिजण जी ॻाल्हि आहे न बाबा ॻाल्हि हले पई टिजण जी टिजो हा अचां पियो तव्हां बाबा टिजो कुतो ॾिठी शी ॾिठई ना बाबा कुतो न हो टिजो टिजण जी ॻाल्हि अचां पियो हा अञा चचा ना बाबा वे काले मां होता कचहरी ते तू थी वेंदे यार टिजण जी ॻाल्हि आहे टिजो कोन था तव्हां हिकु दफ़े मां अचां पियो मुंहिंजे साम्हूं जिन अची वियो बाबा तव्हांखे मां सॼी ॻाल्हि थो ॿुधां ॿुधे जीअं हुन मूं ॾे ॾिठो मूं हुन अखियुनि में ॾिठो जिन मूं ॾे ॾिसे पियो हीअं पियो मूं ॾे ॾिसे बाबा अञा जिन पियो ॾिसे जिन ॾिसे थो हाणे मां थोरी सां मूं हीअं करे ॾिठमांसि 100 फुट जो जिन हो बाबा टिजो न पोइ उस्ताद मां तो हलां 100 फुट जो जिन हो उस्ताद 100 फुट जो जिन आहे छा बाबा हूंदो आहे न तव्हां पोइ न जीअं मां हलंदो टे विखा खां मां त जिन 80 फुट जो थी वियो नंढो थी वियो 40 फुट यार बधो ठाहियो थो हाणे यार ई कूड़ थो हाणे ना बाबा मां सच थो चवां हलदे वरी ॿ जे कदम अॻियां खयमि त वरी 60 फुट जो थी वियो थोरो घटि ना बाबा ना सच्ची ॻाल्हि आहे 60 फुटनि जो थी वियो आहे अञा जो 2 कदम अॻियां खयमि त 40 फुटनि जो थी वियो आहे उस्ताद तूं अॻिते सुरंदो त वञी त नंढो थींदो पियो वञे छा बाबा मां अॻिते वञा पियो न हुनजे वेझो पियो वञा न वञे पियो पोइ तुंहिंजी नज़र का वॾी का हूंदी हले नंढी आहे तुंहिंजी नज़र सां ख़बर ई कान थी पवे वञा पियो न वेझो पियो वञा उस्ताद जी नज़र उते घटि थींदी आहे न एतिरो वेझो वरी ईअं था चऊं 2-3 कदम वञा पियो अॻिते अञा वञा पियो त साम्हूं वञा पियो जे अबा मूं वञी जो भीत थो कढां माप कंहिंमांसि 20 फुटनि जो थी वियो हाँ बाबा सच्चा उस्ताद ठाहियो पियो असांखे हाणे अॼु भीत कढे माप कंहिंमें 20 फुटनि जो थी वियो तुंहिंजी ॻाल्हि पूरी थी हा बाबा हाणे वरी मुंहिंजी ॾाढी ॻाल्हि ॿुधजां ॿुधा असांजे घर जे मथां बरसाति पवंदो हो न हा उहो मां ॾाढी छा कंदी मथे मां जोड़ो आहे परे करे छॾंदी हथनि खां पर मां सखर वियमि घुमण हा सखर मुंहिंजो अॼु आउं पुल टिपंदसि अब इहो जो भाॼी जो ट्रिप थो ॾेई त मच्छी नथी न बाबा न ॿुध त सही ट्रिप ॾिनमि हा दरिया में ट्रिप ॾिनमि हा त 10-15 ॾींहं घुमंदे ईअं गुज़रंदी विया
10-15 ॾींहंनि खां पोइ मुंहिंजे घर वारनि जॾहिं नलको हकलियो हा मां नलके जे तुन मां निकिरियो